इन वक्त असां मौजूद आहियूं पखो भरसां यार मोहम्मद मुगेरी में, जिते वाहिद बॉयज़ प्राइमरी स्कूल गुज़रियल 8-10 सालनि खां ज़बून हालत जो शिकार आहे, जंहिंजे करे हितां जा जेके ॿार आहिनि उहे पट ते वेही करे तालीम पिराइण ते मजबूर बणियल आहिनि। इन हवाले सां हितां जे मौजूद उस्तादनि ऐं उन्हनि जे ॿारनि जे वालिदैन ऐं ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। काफ़ी टाइम गुज़री चुको आहे असांजे बिल्डिंग के, ऐं उहा बिल्डिंग ज़बून थी वई आहे, तमामु ख़तमु थी वई आहे, ऐं ॿार अंदरि वेही नथा सघनि ऐं वेही तालीम हासिलु नथा करे सघनि। ॿाहिरि पट ते खुले आसमान ते वेठल आहिनि ऐं हीअ सर्द हवाऊं घुलियूं रहियूं आहिनि, त बि वीचारा अची ॿाहिरि पट ते वेही तालीम हासिलु कनि था। ॿारनि जी सरासरी 70 खां 90 ताईं आहिनि, पर हीउ जेको कोहीड़ो आहे ऐं असां वटि बिल्डिंग न ठहण जे हूंदे ॿार जेके आहिनि से वालिदैन असां वटि घटि मोकिलनि था। इन जे करे जो 2-3 चकर असां वटि ॿारनि जे मथां बिल्डिंग जा चापुड़ किरिया आहिनि, अची ॿार जेको आहे सो रतो छाण थी हितां निकिरी विया आहिनि, पोइ उहे उतां ॻोठाणा अचनि था, असां वटि त शिकायत कनि था। का बि सहूलियत न आहे, न ॿारनि खे सहूलियत आहे, न वॉशरूम आहे, न ॿी का शइ आहे, न फर्नीचर आहे, न चौकीदार आहे, न पटियालो आहे, न ॿारनि खे बेंचूं आहिनि, न उस्तादनि खे साईं कुर्सियूं आहिनि। महिरबानी करे बेंचूं बि ॾिना वञनि, असांजो स्कूल बि ठाहिरायो वञे। न उस्तादनि खे न ॿारनि खे, मासूम हेठि पट ते था पढ़नि, उस्ताद ॿारनि सां गॾु वेही था उते पढ़ाइनि, मतिलबु हिते को सहूलियत न आहे। महिरबानी करे असांखे स्कूल ठाहिराए ॾिनो वञे। हितां जे जेके ॿारड़ा हुया ऐं उस्ताद ऐं वालिदैन इन्हनि वाघ धड़ीनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खां पुरज़ोर अपील कंदे चयो त असांजे स्कूल जो जल्द खां जल्द नोटिस वठी करे असांजे स्कूल खे नए सिर तामीरात कराए ॾिनी वञे, जीअं असांजा ॿारड़ा तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम न थी सघनि। कैमरामैन खान मोहम्मद चने सां गॾु अब्दुल वहीद मईब, अवामी आवाज़ टीवी न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।